أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآل محمد. एक्चुअली हाणे असां बस जस्ट ड्यूटीअ तां पहुची हैदराबाद, घर पहुची छठे मां फिर आयासीं गाड़ी में हाँ पंहिंजे ड्राइवर सां गॾु हज़रत सुहिणे लाखीणे लतीफ़ जी ज़ियारत करणु वियासीं। रश हुई ॾाढी, बहरहाल हिकिड़ी रूहानी तस्कीन हासिल करे वापसि मोट बैक थिया आहियूं। सोचियमि त संगत खे इहो ॿुधाईंदो हलां त जॾहिं तव्हां जूं दिलियूं बेचैन थियनि, जॾहिं तव्हांजा एहसासात मजरूह थियनि, जॾहिं तव्हांजे रूह खे छीहूं छीहूं कयो वञे ऐं जॾहिं पंहिंजा हथ कंडा थी वञनि त नाउमेद न थियो। अल्लाह करीम जी ज़ात असांजे लाइ हर ॾींहं में मुख़्तलिफ़ औक़ात रखिया आहिनि। राति वरी ॾींहं जी रोशनी, अंधेरे खां पोइ रोशनी आहे। सो मूं बि सोच में त सॼो ॾींहुं माण्हू हेक्टिक लाइफ गुज़ारे थो, पंहिंजो पाण खे हिकिड़ी कैथोरिसिस ॾियण जे लाइ हिकिड़ी स्पिरिचुअल ताक़त वठणु वियसि ऐं माशाअल्लाह मज़ो अची वियो, ॾाढो रूहानी सुकून अची वियो, वरी नई ताज़गी थी वई। त मुंहिंजो दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त बाबा हीअ दुनिया अज़ल खां ईअं आहे ऐं ता क़यामत ताईं ईअं रहंदी। सुठा माण्हू बि आहिनि, भला माण्हू बि आहिनि ऐं हर मकतब फ़िक्र जो माण्हू तव्हांखे मिलंदो। कंहिंसां तव्हां मुतफ़िक़ हूंदो, कंहिंसां कोन हूंदो, को हू तव्हां सां हूंदो, कंहिंसां तव्हां कोन हूंदो। सो ही दुनिया कंट्रोवर्सीज़ जो हिकिड़ो नालो आहे ऐं अची आसण उनजे ही सुकून में सुता पिया आहिनि अल्लाह जा वली कामिल बुज़ुर्ग, जेके आगह अची उनजे दुनिया सलाम करे थी, उन्हनि ते असां सलामी थी वापसि वञूं पिया। तव्हां दोस्तनि खे हिकिड़ी बसि दिलि चयो त हिकिड़ी टिप ॿुधाईंदो हलां त ही अल्लाह जा बुज़ुर्ग, त आउं हैदराबाद मां पंधु करे आयो आहियां ऐं अलाए दुनिया किथां कही कही आई। ॾाढो मज़ो आयो। हीअ बि हिकिड़े रूहानी कैफ़ियत जो मज़ो आहे। पर आउं तव्हांखे हिकिड़ो सवलो हिकिड़ो मज़े वारो ॾाढो नुस्ख़ो थो ॿुधायां, इहो करियो, इहो तव्हां करियो, तव्हांजे बेचैन दिलनि खे सुकून अची वेंदो वञो। कॾहिं बल्कि जे तव्हां वटि पॉसिबिलिटीज़ आहिनि, तव्हां सम्झो था त मूं वटि टाइम आहे, भला जॾहिं टाइम न आहे त जॾहिं बि घरु अचो था पंहिंजे ड्यूटियुनि तां या छा, पंहिंजे माउ पीउ सां विहणु शुरू करियो। पंहिंजे माउ पीउ जूं ॻाल्हियूं ॿुधो, उन्हनि खे ॿुधायो, उन्हनि जा ॾुख ॿुधो, उन्हनि खे ॿुधायो ऐं पंहिंजे ओताकुनि खे सजायो, पंहिंजे महफ़िलुनि खे सुठियुनि कचहरियुनि सां सजायो, पंहिंजे दोस्तनि खे सुठियुनि कचहरियुनि सां सजायो, जंहिंमें तव्हांजी मोटिवेशन थिए, जंहिंमें तव्हांजे ज़हन तां जेका हिकिड़ी परेशानीअ जी कैफ़ियत आहे उहा घटि थिए, धुलिजी वञे, वरी तव्हांजे अंदरि हिकिड़ो नओं रूह अची वञे, नई ताज़गी अची वञे, वरी तव्हां पंहिंजे उन दुनिया जे कमनि कारनि में सुकून सां उन्हनि सां निभाउ करे सघो। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां त हज त हज, उमरा बि उमरा, निमाज़ूं बि निमाज़ूं, पर जेतिरी माउ पीउ जी ख़िदमत ऐं उन्हनि सां मुहबत में जेको मज़ो आहे न, अहिड़ो अलाह साईं फरमायो त अलाए केतिरनि हजनि जो सवाबु आऊं तव्हांखे अता थो करे जॾहिं तव्हां पंहिंजे माउ पीउ सां मुहबत सां वेही कचहरी करियो था, उन्हनि जे चहिरे जो दीदार करियो था। मूंखे हिकिड़ी हदीस पई यादि अचे त कंहिं किताब जी आहे, मूंखे एतिरो पूरो नालो कान्हे, पर हदीस मुबारक मूं ज़रूरु ॿुधी आहे त ऐं जॾहिं तव्हां सुबुह जो निंड मां उथो था, तव्हांजी परे खां ख़ाली नज़र पइजी वई पंहिंजे वालिद ते ऐं तव्हां उनखे न सलाम कयो, न उन सां उनजी तव्हां ख़िदमत कई, न का हुन सां तव्हां को कलाम कयो, जस्ट उनखे परे खां ॾिसी दिलि में सुबहान अल्लाह करे छॾियो या मुस्कुराए छॾियो त रब करीम जी ज़ात फरमाए थी त आउं तव्हांखे 70,000 मुक़र्रब हजनि जो सवाबु थो ॾियां। छा पीउ खे ॾिसी तव्हां रुगो परे खां सलाम बि न करियो, न पाणी पियारियव, न ज़ोर ॾिनो, न ख़िदमत कयव,
ऐं ॿुधायो उन ई पीउ सां तव्हां शाम जो थकिजी टुटिजी अची वरी उन सां शाम जो तव्हां पंहिंजा ॾुख सूर ख़ुशियूं तकलीफ़ूं ॻाल्हाईंदव कंदव उन मां ज़रूरु तव्हांखे मोटिवेशन्स मिलंदियूं छो पीउ ऐं माउ हिकु अहिड़ी शख़्सियत आहिनि जिन खे असां जामे शख़्सियत चई सघूं था जेके असांजा पीर बि जेके असांजा मुर्शिद बि जेके असांजा उस्ताद बि जेके असांजा सॼण बि जेके असांजा महबूब बि जेके असांजा कहिड़ो नालो ॾियां सॼणनि खे नालो ॾिजे कहिड़ो सॼणनि खे कहिड़ो नालो ॾिजे सॼण खे बसि सॼण ई चई सघूं था इन्हनि खां वधीक काइनात में को तव्हां सां वफ़ादार कोन्हे वाहिद शख़्स पीउ आहे जेको पंहिंजे औलाद जे अॻियां शिकस्त क़बूल करे पंहिंजे औलाद खे तरक़ीअ जी राह ते ॾिसणु चाहींदो आहे ऐं पाण दुनिया जूं शिकस्तूं क़बूल करे पंहिंजनि कुल्हनि ते वज़न खणी पंहिंजे औलाद खे पंहिंजे सुठी मंज़िल ते पहुचणु चाहींदो आहे उमेद थो करियां त असां सभई तव्हां सभई मुंहिंजा जेके असांजा सामीन हज़रात आहिनि पंहिंजनि वालदेन सां मुहबत करियो उन्हनि खे ॿुधो उन्हनि सां वेही कचहरी करियो उन्हनि जा बि ॾुख सूर शेयरिंग उन्हनि सां करियो उहे बि तव्हांजे इन्हनि कचहरियुनि जे लाइ मुतमिन छो जो इहे साॻिया हथ हुआ जेके तव्हांखे वठी हलंदा हुआ ऐं तव्हां धिका खाईंदा हुआ वरी तव्हांखे उथारे वरी तव्हांखे हलणु सेखारींदा हुआ अॼु ज़ईफ़ुल उमिरि में हुननि खे तव्हांजे हथ जे सहारे जी ज़रूरत आहे ख़ुदा उन्हनि जो सहारो बणिजो अलाह साईं तव्हांजो सहारो बणिजंदो अलाह जा बंदा तव्हांजो सहारो बणिजंदा उन करे पंहिंजनि माउ पीउ सां जेतिरी बि थी सघेव मुहबत करियो वसलाम अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू।